अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डीएच न्यूज़ में आप सभिनी खे भली कार। नाज़रीन, घोटकी खां अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। घोटकी जे इलाइक़े जरवार वेझो पुलिस रेंजर्स ऐं वापडा अमलदारनि सां गॾिजी बिजली बाक़ायदारनि खिलाफ़ कार्रवाई शैलिंग घरनि खे भाइयूं औरतुनि ऐं ॿारनि ते लाठीचार्ज कयो आहे। जरवार जे ॻोठ मीरो खान गबोल में ॿिए ॾींहं ते बि पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। पुलिस घरनि में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद ऐं शैलिंग पिणु कई। कार्रवाई दौरान घरनि खे भाइयूं पिणु ॾिनियूं वियूं। ॻोठाणनि मूजिबि वापडा वारा बिना जवाब पुलिस ऐं रेंजर साण करे 2 ॾींहनि खां असांजे ॻोठ मथां चढ़ाई करे रहे बिना जवाब घरनि खे भाइयूं ॾेई रहिया आहिनि। वापडा अमलदारनि जो चवणु आहे त ॻोठ वारनि ॾे 90 लख रुपया वापडा जी मद में बकाया रहियल आहिनि। उन करे बिल बकाया वारनि खिलाफ़ कार्रवाई कई पई वञे। जॾहिं ॻोठाणे जो चवणु हो त पुलिस ऐं रेंजर्स वापडा अमलदार बिना जवाब कार्रवाई करे घरनि खे भाइयूं ॾेई साड़ियो आहे। असां अहिड़े अमल खिलाफ़ एहतजाज सां गॾु इंसाफ़ लाइ कोर्ट जो दर पिणु खड़काईंदासीं।